साहब सरबराह आहिनि अवामी तहरीक जा, उन्हीं खे वेलकम चवंदा। पंहिंजो साईं वेलकम चवंदा तव्हांखे पंहिंजो। महिरबानी इम्तियाज़ मीर साहब। साईं छा सूरत हाल आहे कराची जे अंदरि? ऑपरेशनियूं अॻ में बि ॾिठियूंसीं, हाणे बि ॾिठियूंसीं, पर भत्ताखोर पकड़जनि था पर टीवी जे साम्हूं कोन था अचनि। भत्ताखोर पकड़िया था वञनि, कंहिं पॉलिटिकल पार्टीज़ जी उन्हनि खे नालो नथो ॾिनो। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त मफ़ाहमत जे नाले में मौजूदा हुकूमत कराची लिखी पढ़ी आलमी ताक़तुनि ऐं हिकिड़ी मख़सूस तंज़ीम खे ॾेई छॾी आहे। तंहिंजे करे सॼे पाकिस्तान में कमिश्नरी निज़ाम हूंदो, कराची में कोन हूंदो। पाकिस्तान जे समूरनि सूबनि में उते जा असुल वारिस बलोच कोयटा में पढ़ी सघंदा, पठान पिशावर में पढ़ी सघंदा, पंजाब जा भाउर लाहौर में पढ़ी सघंदा, सराइकी मुल्तान में पढ़ी सघंदा, पर सिंधी शागिर्द कराची यूनिवर्सिटी, NED ऐं SMC ऐं CMC ऐं ॿिए में कोन पढ़ी सघंदो। ऐं कराची में लैंड रेवेन्यू जा अख़्तियार, ज़मीननि जा अख़्तियार सभु नाज़िम वटि हूंदा, MQM जे दोस्तनि वटि हूंदा। कराची में जेकॾहिं ऑपरेशन थींदो त लियारी में थींदो। चकरा ॻोठ में जेके सिंधी क़तल थिया हूंदा उन्हनि क़तल थियल सिंधियुनि ते ऑपरेशन थींदो, पठाणनि ते थींदो, सराइकियुनि ते थींदो, सभिनी ते थींदो, कच्छियुनि ते थींदो, पर असांजी MQM सां लाॻापियल दोस्तनि ते कोन थींदो। उन्हनि जे मर्कज़नि वटि कॾहिं बि डिवेटनाइज़ करण लाइ का बि रहमान मलिक साहब कोशिशि न वठंदो। जेकॾहिं को हिकिड़ो अॻुवान क़तल थींदो असीं हुनजी मज़म्मत कंदासीं, को माण्हू क़तल न थियणु खपे, पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू क़तल थींदो त जवाब में 8 माण्हू मारिया वेंदा ऐं 30 खां 60 जे विच में गाॾियूं साड़ियूं वेंदियूं। उन्हनि माण्हुनि जो रोज़गार, जिन जो हिकिड़ी हिकिड़ी गाॾीअ ते घर पलबो हो, ख़ानदान पलबो हो, उन्हनि जी गाॾियुनि खे विच रस्ते ते तीनी ॾिबी। ॾिसूं त असां MQM जा माण्हू बि त क़तल थिया आहिनि, उन्हनि जा बि त माण्हू क़तल थियनि था। This time check is brought to you by तव्हांजी सेहत लाइ जी ज़बरदस्त सेहतमंद आहे। कंहिं हिक धुर जा त कोन थिया आहिनि न। जेके क्रिमिनल हुजनि उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन त रियासत जो कमु आहे न, प्रायोरिटी त अमूल कोन्हे न गवर्नमेंट खे। इम्तियाज़ मीर साहब हमेशह इहो ॾिसबो आहे, जेकॾहिं मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे न उहो सॼे पाड़े सां विड़े वेठो आहे त मूंखे ॾिसणो पवंदो त मुंहिंजो पुटु हिन घर वारा सभु विड़ियो, सौट सभु विड़ियो, मां साहब सभु विड़ियो। तंहिंजे करे असांजी जेका प्यारी MQM आहे उहा बलोचनि सां बि फॾे में, पश्तूननि सां फॾे में, सराइकियुनि सां बि फॾे में, सुन्नी तहरीक सां फॾे में ऐं अमन कमेटीअ सां फॾे में, सिंधी नेशनलिस्टनि सां बि फॾे में। पाकिस्तान जी कहिड़ी धुर आहे? नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़, जुडिशरी, इंतज़ामिया, मौजूदा हुकूमत, अॻूणी हुकूमतूं, वज़ीर, गुमनाम लेटर्स, सिंध असेंबली, उनमें शहला रज़ाऊं, पीपल्स पार्टी जा अॻुवान, फंक्शनल लीग ऐं असांजो जतोई साहब, कहिड़ी धुर आहे जंहिंसां MQM न विड़ी आहे। तंहिंजे करे इहो चवनि त सभिनी जो ॾोह हूंदो, सभिनी जो ॾोह न आहे। हमेशह ॾिसजे त आगाज़ केरु थो करे, शुरूआत केरु थो करे, सुन्नी तहरीक सां केरु थो विड़े, तहरीक इंसाफ़ सां केरु थो विड़े, इमरान ख़ान जे अचण ते पाबंदी केरु थो विझे, नवाज़ शरीफ़ सां केरु थो विड़े, बेनज़ीर साहिब जो जुलूस आयो त कार साज़ ते बतियूं बंदि कंहिं कयूं। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जी गहराई में न वञिबो। इम्तियाज़ मीर साहब इंटरनेशनल ताक़तूं चाहिनि थियूं त कराची गल्फ ताईं ऐं सेंट्रल एशिया ताईं, अफ़गानिस्तान ताईं हिकिड़ो अॾो आहे। थोरो माज़रत सां मां तव्हांखे थोरो हिते रोकींदुसि। जेकॾहिं तव्हां सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जा नाला वरिता, इहे सभु उन्हनि सां गॾु बि त वेठा आहिनि न। हा, हाणे इहो ई मसइलो आहे त सभु पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी स्ट्रेटेजिक को मनसूबो रखनि ई कोन थियूं। जेके बि नाला कनि इन्हनि जी पॉलिसी आहे एडॉक, अॼु को ॾींहुं गुज़री वञे, अॼु तक हलाए वञिजे, सुभाणे जी ॻाल्हि सुभाणे सां। तंहिंजे करे कराची जंहिं वटि बंदर आहे, जिते पाकिस्तान जी सभ खां वॾी इकनॉमिक हब आहे, उते हू चवनि था त हिननि जी जेका शर्त हुजे, कश्मीर घुरनि, गिलगित घुरनि, इज़ाफ़ी सेनेट जी सीट घुरनि, नौकरियूं घुरनि, दाख़िलाऊं घुरनि, ज़मीनूं घुरनि, फ़िलहाल इन्हनि खे कमु ॾेई, जीअं पाण कोन वेंदा आहियूं टिकेट वठणु, फिल्म अॼु ॾिसणी आहे, पोइ गेट कीपर या को दादा बीठो हूंदो आहे, दादा खां 20 रुपया टिकेट 100 रुपये में वठी मिड़ई फिल्म ॾिसणी आहे। हिननि खे हुकूमत आहे फिल्म ॾिसणु, फिल्म ॾिसण लाइ हुंडनि खे का बि क़ीमत ॾियण लाइ, कंहिं बि भताखोर खे, कंहिं बि टारगेट किलर खे का बि क़ीमत ॾींदा। सुप्रीम कोर्ट हुकुम ॾेई वई हुई त डीलिमिट करणो आहे कराची जे कॉन्स्टिट्यूएंसीज़ खे, हदबंदियूं ॿीहर करणियूं आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट सॻोरी हुकुम ॾिनो हो त कराची मां नो गो एरियाज़ ख़तमु करणियूं आहिनि। पर तव्हां ॾिठियूं ख़तमु कोन थियूं। आफ़ाक जे जुलूस ते हमिलो थियो, उन मां माण्हू गिरफ़्तार न थिया, हुननि जा कातिल ॾियारी में ऑपरेशन थींदो, ॾाकू लॻाए रेंजर्स वारा असांजे बलोच भेनरनि जे घरनि में गिरंदा,
सिंधियुनि जे घरनि में गिरंदा, पर रहमान मलिक साहब कंहिं बि एमक्यूएम वारे इलाइक़े में ऑपरेशन न कराईंदो। सही, मां इन ॻाल्हि ते तव्हां सां मुतफ़िक़ आहियां अयाज़ साहब त पूरे कराची में जाथे भी भत्ताखोर आहिनि उनजे ख़िलाफ़ ऑपरेशन, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। पर जेकॾहिं ॾिसूं भत्ताखोर त सिर्फ़ का हिकिड़ी पॉलिटिकल पार्टीज़ त कोन्हे न, ॿियूं बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जजमेंट बि आयल आहे सुप्रीम कोर्ट जी तव्हांजे साम्हूं आहे, वरी हीअं बि सभिनि जे ख़िलाफ़ थियणु खपे न, क्रॉस द बोर्ड थियणु खपे न। इम्तियाज़ साहब वरी हीअं बि ॾिसबो, आलमी ताक़त चीन बि आहे, आलमी ताक़त रूस बि आहे, किथे न किथे चीन बि विढ़ियल हूंदो, किथे न किथे रूस बि विढ़ियल हूंदो, किथे इंडिया बि विढ़ियल हूंदो, पर दुनिया जे घणनि अक्सर करे मुल्कनि में मुदाख़लत अमेरिका थो करे, चीन रूस इंडिया या ब्राज़ील कोन था कनि। तंहिंजे करे इहो चवणु त चीन बि सही ॻाल्हि आहे, रूस बि सही ॻाल्हि आहे, बर्तानिया सही ॻाल्हि आहे, अमेरिका बाबा अफ़गानिस्तान में इराक में हींअर अमेरिका वेठो आहे। तंहिंजे करे भत्ताखोरी जो सभ खां वॾो नेटवर्क एमक्यूएम जो आहे, ऐं क्राइम ऐं टारगेट किलर्स में जेके माण्हू झलिया अजमल पहाड़ी जहिड़ा ऐं ॿिया जेके इन क़िस्म जा चीता लंबा टुडा काणा, उहे जेके कहिड़ी पार्टी जा वधि में वधि झलिया, कहिड़ियुनि पार्टियुनि खे मीडिया ते पेश कयो वियो, उन्हनि अची एडमिट कयो ॿाहिरां ट्रेनिंग जो। सही ॻाल्हि आहे। असां तव्हां अमन पसंद माण्हू आहियो, तव्हां सां हमेशह असांजी गुफ़्तगू थींदी रही आहे। ऑपरेशन मसइले जो हल न आहे, सियासी हल हुजणु खपे न। आउं तव्हां सां इख़्तिलाफ़ थो रखां, जेकॾहिं तव्हांजे पाड़े में को परूचां जो को मोहबशीदी वेठो आहे ऐं को बकादार शाह वेठो आहे, को धाड़ेल वेठो आहे, उन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो? जे परूचांद रखंदो त हुनजो फोटो थींदो, वरी धाड़ेल जे मोहबशीदी सां कंदो त परपोटो थींदो। छा पॉलिटिकल पार्ट जेके हुकूमत आहे उहो पॉलिटिकल सॉल्यूशन ते कॾहिं वई आहे या डिस्टर्बेंस रहे उन्हनि जी हुकूमत रहे? सॉल्यूशन हिकिड़ो आहे, उहो आहे कराची खे डी वेपनाइज़ करणु। ऐं पॉलिटिकल पार्टियूं नवाज़ लीग, तहरीक इंसाफ, पीपल्स पार्टी, फंक्शनल लीग, इहे सभु क्यू लीग, इहे सभु हिकिड़ो मौक़िफ़ जॾहिं अख़्तियार कंदियूं त असीं इतिहाद कंदासीं एमक्यूएम साहब ॿियनि पार्टियुनि साहब, पर उन्हनि जूं मिलिटेंट विंग्स न हुअणु खपनि, उहे डी वेपनाइज़ थियनि, हथियार इस्तेमालु न थिए, वायलेंस इस्तेमालु न थिए, सेक्टर ज़ोन उन्हनि में हथियारनि जा ज़ख़ीरा न हुजनि, जमहूरी तरीक़े सां उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउरनि एमक्यूएम में जेकॾहिं सियासी तरह स्टैंड वठंदा, सभु माण्हू चवंदा ज़बरदस्त। वॾी महिरबानी अयाज़ साहब तव्हांजे टाइम ॾियण जो, तव्हां असां सां गॾु रहियो ऐं पंहिंजे इनसाइट्स ॾिना पॉलिटिकल, वॾी महिरबानी।